मीरपुर माथेलो वेझो गढ़ी चाकर सां तालुक़ रखंदड़ अॻूणो MP सरदार रहीम बख्श ख़ान बुज़दार जो प्यारो फर्ज़ंद सरदार केसर ख़ान बुज़दार यूसी जरवार जे चेयरमैन जो हलफ़ खणी वरितो। ग़रीब अवाम जो भरपूर ख़िदमत करण जो अज़म। तफ़सीलन मूजिब सरदार केसर ख़ान बुज़दार यूसी चेयरमैन जरवार जो हलफ़ खयो। हलफ़ बरदारी तक़रीब जी शुरूआत क़ुरान ख़्वानी सां कई वई। असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो ऐं मुख़्तियार ख़ान मीरपुर माथेलो में चूंडियल नुमाइंदनि खां हलफ़ वरितो वियो। सरदार केसर ख़ान बुज़दार पारां अवाम सां कयल वाइदनि ते पूरो लहण जो अज़म वरतायो वियो। उन मौक़े ते बुज़दार ग्रुप जे चाहींदड़नि जी वॾे तइदाद शिरकत कई। अवाम पारां सरदार केसर ख़ान बुज़दार जे हक़ में नारेबाज़ी करे शानदार गुलनि जी वर्खा कई वई। हलफ़ खणण बैदि सरदार केसर ख़ान बुज़दार ख़िताब कंदे चयो त अवाम सां कयल वाइदा वफ़ा थींदा। माज़ी जीअं हिन दफ़े बि ग़रीब अवाम जी ख़िदमत जारी रहंदी। असांजो मक़सदु ग़रीब अवाम जी ख़िदमत करणु आहे। असां ग़रीबनि जी ख़िदमत करणु चाहियूं था। असांखे मिलियल ही उहिदा ग़रीब अवाम जी अमानत आहिनि। असां जेके वाइदा अवाम सां कया उन्हनि ते मुकमल अमल कयो वेंदो।